अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आया मेले में। अस्सलाम वालेकुम सर। मां आया मेले में, असांजे पाड़े में मेलो आहे, घुमण आयासीं। कुछ असांजा यार दोस्त आहिनि। हे शकूड़ो दोस्त आहे, वियो आहे। हे बाद किंग आहे, हे अलीजान आहे, हे मिठाई जा दुकान आहिनि। हिते मेलो आहे, नवाज़ अली शाह जो मेलो आहे असांजे पाड़े में, बलूचिस्तान में नवाज़ अली शाह जो मेलो तमामु बहितरीन मेलो, तमामु बहितरीन। हर साल जीअं अॼु आख़िरी धमाल अथसि मेले में, आख़िरी धमाल आहे। हिन जे करे तव्हांखे माण्हू घटि ॾिसण में अचनि पिया। मेले जो ऐं बाज़ार जो उहो रौनक ख़तमु थी वियो आहे। इंशाअल्लाह ज़िंदगी रही तो तव्हां नेक्स्ट दफ़ो ट्राई कजो। ही मिठाई आहे, मेले जी मिठाई आहे, तमामु बहितरीन मिठाइयूं आहिनि ऐं हर क़िस्म जूं मिठाइयूं हिते मिलंदव मेले में। वॾो मेलो आहे, पाकिस्तानी मेलो आहे। पाकिस्तान में मेला लॻंदा ई रहंदा आहिनि। मेलो आहे के असांजा शहर जा दोस्त मोज़िज़ महिमान ॿाहिरि मेलो एंजॉय करण आया आहिनि। ही माण्हू हेॾे मिठाई खाई रहिया आहिनि। कुझु ॿार आहिनि, कुझु वॾा आहिनि। हर कंहिंजो पसंदीदा मिठाई आहे, मिठाई खाइनि पिया। त मेलो आहे, मेले जो मज़ो ई पंहिंजो आहे। हिन खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, असांजे पाड़े में गफ़ूर शाह जो मेलो लॻंदो 25, 26, 27 तारीख़ ते। तव्हां ही वीडियो यूट्यूब ते बि सब्सक्राइब करे था सघो। यूट्यूब ते ही वॾा वॾा ट्रैक्टर पिया आहिनि, टंगिया पिया आहिनि, ट्राला आहिनि। ॾाढो मज़ो आहे मेले जो ऐं सिंध जो सकाफ़ती फुला गुलनारा आहिनि। तव्हां ॾिसंदा हलो। ही अॻिते मेलो हली ख़तमु थिए थो, बहरहाल असां वरी वापसी कयूं था। हेॾे 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 हा हेॾे हलूं था। हे समोसे वारा आहिनि, तमामु बहितरीन चटपटा समोसा आहिनि मेले जा। वीआईपी समोसा खाओ, पाण बि खाओ, इंजॉय कयो। यादि रहे तव्हां सभिनी ॿाहिरनि खे 25, 26, 27। महिरबानी महिरबानी महिरबानी। ही मुंहिंजो प्यारो दोस्त वहीद अली। 25, 26 तारीख़ ते गफ़ूर शाह असांजे पाड़े में मामक जमालीअ भरिसां आहे। तव्हां मेले में अची इंजॉय कयो। मेलो तमामु बहितरीन मेलो, माशाअल्लाह माशाअल्लाह। झूला लगा पिया फोटो वारो फोटो करे थो। हर कंहिंजो पंहिंजो मेले में, मेले जो मज़ो आहे पंहिंजो। मेलो आहे, मेलो चाचो आहे। ही चाचो आहे मेले जो, तमामु बहितरीन चाचो। मज़ा आहिनि। ही दरगाह, मेले जो दरगाह